सिंध में कोरोना केस घटजण लगा आहिनि। फौत की शरह भी काफ़ी हद ताईं घटिजी वई। सिहतयाब थींदड़नि जे अंग में मुसलसल इज़ाफ़े ते सियासी समाजी धुरियुनि पारां इत्मीनान जो इज़हार कयो पियो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वायरस केसनि बाबति तफ़सील ॿुधाईंदे चयो त सिंध में 24 कलाकनि दौरान 571 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ सूबे में वायरस मुतासिरनि जो अंग 1,19,393 थी वियो, जिन मां 1,08,999 सिहतयाब भी थी चुका आहिनि। सिर्फ़ अॼोके ॾींहं में वधीक 509 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾिनी आहे। वज़ीर आला चयो त सूबे में वधीक 110 मरीज़ हयाती विञाए वेठा। कोरोना वेघे फ़ौत थी वियलनि जो अंग वधी 2,172 थी वियो। हिन वक़्तु 8,237 मरीज़ इलाज हेठां आहिनि, जिन मां 7,721 मरीज़ घरनि अंदरि, 11 आइसोलेशन मर्कज़ आहिनि ऐं 505 मुख़्तलिफ़ इस्पतालनि में दाख़िल आहिनि।